बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शेख अब्दुल्ला साहब के जो असांजे जामशोर में कई आयो ॿिनि सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद दोस्तो, असांजी सुवारी सिंध ॿिनि अनमोल हीरनि खां महरूम थी वई आहे, जंहिंमें साईं रसूल दर्स जेको वॾो ॾाहो लेखक कहाणीकार अदीब दानिश्वर हो, जंहिंसां काफ़ी सालनि खां ॼाण सुञाण थी हुई। उन खां अॻु असां हिनखे किताबनि में अख़बारनि में खेसि पढ़ियो। पोइ जॾहिं हिन सां मुलाक़ात थी हुई त हिन एॾो प्यारु कुर्ब मोहबत ॾिनी जो हिन जी मोहबत में सारी सिंध जे अदीबनि शाइरनि लेखकनि जीअं असां बि हिन जी मुलाक़ातनि कचेरियुनि जा कोॼा रहियासीं। जिते किथे साईं ओचितो मुलाक़ात थी वेंदी हुई, पोइ इहा डॉक्टर भोजोमल साहब जी आगा खान वारी क्लिनिक हुजे या को हैदराबाद में अदबी प्रोग्राम हुजे, पर साईं सां मिलणु तो थींदो रहंदो हो। साथियो, कॾहिं कॾहिं असांजी संगत साईं शेख अब्दुल्ला कोस्तानी, साईं अताउल्ला अबलो साहब, साईं कमर कोस्तानी, भाउ मुस्तफ़ा मेमण ऐं ॿियनि दोस्तनि सां गॾिजी साईं वारी झिपीर वारी जेका माड़ी हूंदी उते पहुची वेंदा हुआसीं। जिते साईं जो दस्तरख़्वाह वसियो हूंदो, यकदमि भर वारी होटल तां कढ़ायूं ॿोड़ चांवर क़िस्म क़िस्म जा खाधा अची वेंदा हुआ। इहो त साईं जो महमूल हूंदो, जेको हिकु दफ़ो साईं जी माड़ीअ ते पहुतो त इहो बार बार पियो साईं वटि ईंदो वेंदो हो। साईं जी कचहरीअ में एॾी त शीरीन मिठास चाशनी हूंदी हुई जो सारी सिंध जा अदीब शाइर लेखक कहाणीकार फ़नकार साईं वटि अची मिली मुच थींदा हुआ। साईं जो आदर भाव महिमान नवाज़ी अहिड़ी हूंदी हुई जो हर को हिकु जी साईं वटि हिकु न ॿिए ॾींहुं पहुची वेंदो हो। दोस्तो, साईं रसूल दर्स मौसीक़ीअ जो वॾो ॼाणू हो, वॾो फैन हो। हिन वटि सदाई महफ़िलूं पियूं थींदियूं हुयूं, कॾहिं मुराद फ़क़ीर त कॾहिं कहिड़ो फ़नकार पियो राग आलापींदो हो। साईं रसूल दर्स सिंध झपीर किंज उन जूं खजूं, साईं जीएम सैद जो आशिको, हिन कॾहिं बि साईं खां मोह न मोड़ियो। दोस्तो, साईं रसूल दर्स सदाई सिंध सां थींदड़ बेवाजियुनि ते मसइलनि ते मज़ाहमत कई। जॾहिं त किंजर झपीर खे असांजे ज़िले जामशोर में ज़िम करण जी ॻाल्हि थी हुई त साईं रसूल दर्स सख़्तु मुखालफ़त कई, छो त हिनखे झपीर किंजर उनजे खजनि सां इश्क़ हो। साथियो, साईं रसूल दर्स हिकु अहिड़ो किरदारु आहे जेको हमेशह लाइ हर कंहिंखे यादि रहंदो। संदसि कहाणियुनि जे किताबनि में ज़िंदा रहंदो, मज़मूननि कालमनि लिखियल लेखनि में ज़िंदा रहंदो। पर हीअ दुनिया फ़ानी आहे, हिते को बि न रहंदो, पर कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे भू बहार जी जीअं किन माण्हुनि किन शख़्सियतनि जे विछोड़े खां पोइ उन्हनि जो ख़ाल भरिजी न आहे सघिबो। अलाह साईं रसूल दर्स खे जन्नत में जायूं ॾियण अता फ़रमाए। संदसि पोयरनि भाउ काज़ दर्स, इस्माइल दर्स, सारंग दर्स, नंगर दर्स, सरमन दर्स, रावल दर्स खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उन्हनि खे अलाह साईं रसूल दर्स जे छॾियल वाट ते अमल पैरा थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। दोस्तो, ॿियो असांजो अनमोल हीरो साईं दुर्मुंद पालारी हो, जेके असांजे कोस्तान जो ऐं सिंध जो वॾो ॾाहो अदीब अदब दोस्त, किताबनि अख़बारनि पढ़ण जो वॾो शौक़ीन हो। उन ॾींहुं मूं संदसि मानी जी देवत जे मौक़े ते लेखक अदीब गुलहसन कलमती खां मूं जॾहिं इंटरव्यू वरितो, जंहिं ॿुधायो त साईं दुर्मुंद 1950 ईस्वीअ खां डान ऐं ॿियूं अख़बारूं पढ़ण ऐं वठणु शुरू कयूं हुयूं। साईं दुर्मुंद किताबनि वठण जो वॾो शौक़ीन। जॾहिं बि को नओं किताबु मार्केट में आयो त साईं सरीअ खां हली करे वञी ख़ासि इहो मार्केट हैदराबाद मां या कराची मां किताबु ख़रीद कंदो हो। साथियो, उन ॻाल्हि जो सबूत इहो आहे त संदसि घर में हिकु वॾो लाइब्रेरी जो कमिरो मौजूदु आहे, जंहिंमें संदसि गॾु कयल किताबनि अख़बारनि रिसालनि जो वॾो हिकिड़ो खज़ानो अॼु बि मौजूदु आहे। दोस्तो, साईं दुर्मुंद पालारी साहब असांजे मरहूम माइट पीर भाई साहब जो घाटो दोस्त हो, गॾु पढ़िया हुआ, क्लास फेलो हो, जंहिं करे अक्सर मरहूम
असांजे माइट जे उतां ते ईंदो हो। कॾहिं कॾहिं संदसि वालसा मरहूं मल ख़ान बि साण गॾु हूंदो हो। वॾियूं कचहरियूं थींदियूं हुयूं जंहिंमें एॾी त ॼाण महिलूमात हूंदी हुई। पोइ उन में सियासत खां वठी सभिनी इशूअ मसइलनि ते हिन जूं ख़ूब कचहरियूं ॿुधियूंसीं। साथियो, असांजे दुरमंद साईं GM सद जो पिणु आशिको GM सद एजुकेशन बोर्ड या ॿिए कंहिं बोर्ड जो मेंबर बि रहियो। साईं दुरमंद खे सारी सिंध जा अदीब लेखक शाइर नाले सां सुञाणंदा हुआ। असांखे जॾहिं बि कंहिं प्रोग्राम में मिलंदा हुआ त साईं जो ज़रूरु पुछंदा हुआ। संदसि दोस्तीअ जो वॾो हल्को मौजूदु हो। संदसि महिमानवारी बि मशहूरु हुई। साईं दुरमंद सचो खरो माण्हू हो। हर कंहिंखे मुंहं ते सच चई ॾींदो हो। उन में मज़ाक बि हूंदी हुई। अलाह साईं खेसि जन्नत में जायूं ॾियण अता फ़रमाए ऐं संदसि फर्ज़ंदनि मसीह ज़मा मज़हर ऐं ॿियनि खे सबक़ ॾियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन।